सादा सिंधियो, ओ मुझे जिगर जा टुकड़ा सिंधियो, फेसबुक ते वेठल ॾेडरनि जे पोस्टन ते कन न धरो जेका मौलविन जे खिलाफ था लिखनि। इन्हनि के पैसा ॾेई करे मौलविन जे खिलाफ कयो वियो आहे त मौलविन जे खिलाफ लिखो। कल्ह खां वठी नओं राग शुरू थियो आहे, मुहाजिरनि जे खिलाफ गुफ़्तगू शुरू थी वई। होॾां वरी मुहाजिर सिंधियुनि जे खिलाफ शुरू थी विया। हाणे हे अॿोझो थंदा जेको बि आहे बिलावल ॿोड़ियो सिंध खे, तबाह कयईं, करप्शन कयईं, पीपल्स पार्टी ॿोड़ियो, ख़ैर आहे सिंध जी ॻाल्हि त करे थो। ॾे ठपो तीर ते, ॾे ठप। अड़े बाबा इहा मनसूबा बंदी आहे, इलेक्शन मथो आहे, वोट वठणा आहिनि। हे सिंध सिंध करे तव्हां खां वरी वोट वठी वरी तव्हांजे सिंध जे तबाहीअ जो सबबु बणजंदा। कंहिं महिल इल्ज़ाम ज़रदारीअ जो यार आहे। मुक़ाबिलो त मां कयो हो बल्दियात में बि, वॾी इलेक्शन में बि, हाणे बि मुक़ाबले जे लाइ संदरा मां ॿधाए। ऐं जेका मुंहिंजे ख़िलाफ़ पोस्टूं था लिखनि जमा उहे ॻोल्हिया न लभंदा ॾेडर। अड़े एतिरी हिम्मत अथव धरतीअ जो, एतिरो पेट में सूर अथव, हिकिड़ी जॻह ते कंहिं वॾेरे जे ख़िलाफ़ फार्म भराए ॾेखारियो त मां तव्हांखे गुलनि जा हार पारायां। इत्मीनान रखो सिंधियो, ख़ालिद महमूद सुमरे जो है मशन जारी रहंदो। हीअ सिंध तरक्की कंदी, सिंध जे अवाम खे उन्हनि जा हक़ मिलंदा, ग़रीबनि, मिस्कीननि, हारनि, मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ मिलंदा।